हामिर असलम मक्सी जी रिपोर्ट। म्यूनसिपल कमेटी शिकारपुर जे इंतजामिया जेकी शहर में बेहतरी सफ़ाई करण वारी दावा कंदी रहे थी, संदन जी पित वाक़ी करे छॾिया। विच शहर जी आबादी वारे इलाके खान चंद मोहल्ले जे चांडियो बिरादरी जे घर ॿाहिरां हिन बीठल आहे गंदे पाणीअ जी। हीअ गंदगी सबबि केतिरा ई मासूम ॿार केतिरनि ई बीमारियुनि में वड़िजी विया आहिनि, जॾहिं त हिन हंधि सिर्फ़ु 2 क्रॉस नालियुनि में पाइप लाइन विछाइण सां ई दरीना मसलो हल थी सघे थो। म्यूनसिपल कमेटी जे चीफ म्यूनसिपल ऑफिसर आबिद लतीफ़ राजपूत अहिड़ो हुकुम ठेकेदार खे बि कया, पर अमल कोन थो थिए। नाले हिन वक़्तु असां खानचंद आबाद माला चांडिया पाड़े में बीठा आहियूं। हीउ शिकारपुर जो पुराणो ऐं तारीख़ी जेको आहे सो महलो आहे। हिते केतिरे अरसे खां वठी हीउ आज़ार आहे हिन पाड़े वारनि लाइ। हिते गंदगी ऐं पाणी ॾिसी रहिया आहियो तव्हां, का बि सफ़ाई सुथराई न आहे। तव्हां ॾिसो साम्हूं गंदगी जा ढेर पिया आहिनि। हीउ शहर जो विच आबादी वारो इलाइक़ो आहे। नाज़रीन, म्यूनसिपल इंतिज़ामिया बार बार इहो चई रहिया आहे त असां सफ़ाई सुथराई जो शहर में वॾो बंदोबस्तु कयो आहे, सफ़ाई सुथराई थिए थी। यादि रहे त माज़ी जो सिंध जो पेरिस शहर शिकारपुर आहे, जेको हिन वक़्तु गंदपुर ऐं खंडरार बणिजी वियो आहे। हिन पाड़े वारनि दाईंदे अहिड़ियूं शिकायतूं कयूं आहिनि। हुननि मुतालबो कयो आहे फ़ौरन इहे आज़ार हुन खां हिन पाड़े मां हटायो वञे ऐं हिन गंद जे ढेर खे या त हितां निकाले ॾिनी वञे, ड्रेनेज सिस्टम जेको आहे सो बहाल कयो वञे।